रात जे सुहाने प्रोग्राम में जलसे सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में तमाम असां शरीक आहियूं। अल्लाह मिठड़े खां दुआ है अल्लाह ताला तमाम असां मिड़नी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पांजे रज़ा जे ख़ातिर पांजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल करण फरमाए। जिन दोस्तन जिन पांजन प्यारन जे विछोड़े ते ही खैर जो कम कियो आहे, अल्लाह खां दुआ है अल्लाह ताला उन मरहूमिन जे कब्रुन जे मथा करोड़ा रहमत जमिया नाज़िल फरमाए। अल्लाह ताला के जन्नतुल फिरदौस में जगह ॾियण फरमाए। शुरुआत कयां तो मां अल्लाह जे एहसानन मां हिकिड़ो एहसान। पानी एहसान द खोड़ हिन कुरान पाक में फरमाई तवाइन ताउदू नेमत अल्लाह ला तुहसूहा। मां अल्लाह जा जके तहां ते एहसान हन शुमार करण ते ईंदो गणन ते ईंदो त गणी न सघंदो। एडा एहसान हन अल्लाह जा इंसानन जे मथा। उन्हनि मां हिकिड़ो एहसान तव्हां असां जे इलाइक़नि में पानी भी आहे। जाते जो नलको हणूं था त पानी मिठो, या अल्लाह जी मेहरबानी है, करम नवाजी है। के इलाइक़ा अड़ा भी हैं जो उन जाए ते नलको हणंदा तो लोहा पैप बि ॻरी वेंदा आहिनि, उहे बि ख़त्म थी वेंदा आहिनि। पानी पीअण जहिड़ो न आहे ॼण तो लूण पियल आहे। अल्लाह फज़ल फरमायो आहे पंहिंजनि इलाइक़नि ते। शाइर इस्लाम इन एहसान के गायो। थोरो तव्हांजो तवजो हूंदो त तव्हांखे बि लज़त ईंदी, सम्झ में बि ईंदो त रब साईं केॾी करम नवाजी कई आहे। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो। खुदा मखलूक पांजी अलाए पानी अणमयो खलक्यो। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो। खुदा मखलूक पांजी अलाए पानी अणमयो खलक्यो। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो। न हिन जो रंग आ पंहिंजो मगर हर रंग में थो पए। न हिन जो रंग आ पंहिंजो मगर हर रंग में थो पए। विझो गाढ़े में गाढ़ो थे जिसाए में तसाओ थे। विझो गाढ़े में गाढ़ो थे जिसाए में तसाओ थे। जे नीरे में तनीरो थे। जे नीरे में तनीरो थे जे हैड्रे में तथे हैड्रो। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो। खुदा मखलूक पांजी अलाए पानी अणमयो खलक्यो। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो। भले गर्मी हुजे केडी बिनल कन में थदो पानी। भले गर्मी हुजे केडी बिनल कन में थदो पानी। कजे तड़थो अंदर ठारे तो जिस्मन में थदो पानी। ऐं सर्दीअ में गरम पानी। ऐं सर्दीअ में गरम पानी अंदर नलकन जे आहूंदो। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो। खुदा मखलूक पांजी अलाए पानी अणमयो खलक्यो। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो। पवे थो भाजी मानीअ में खसे तिन जी नथो लज़त। पवे थो भाजी मानीअ में खसे तिन जी नथो लज़त। पवे थो भाजी मानीअ में खसे तिन जी नथो लज़त। पवे शरबत या लीमे में मटे तिन जी नथो लज़त। पो शरबत सां मिठो थो थे। पो शरबत सां मिठो थो थे ऐं लीमे सां खटो थे थो। अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो।
लटो कपड़ो बदन ना पाक धोइण सां थे पाकाई लटो कपड़ो बदन ना पाक धोइण सां थे पाकाई उञारन जी थो उञ लाहे अतार बछा त फरमाई उञारन जी थो उञ लाहे अतार बछा त फरमाई मिठो पानी मिठो लेकिन फिके जो आ मज़ो को बियो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो बनन में पोख सारियूं कणिक जूअर जाम पोखूं था बनन में पोख सारियूं कणिक जूअर जाम पोखूं था या मेवा अंब केला सूफली मां आम पोखूं था पवे थो सब में हिकु पानी पवे थो सब में हिकु पानी त सब जो ज़ाइक़ो पंहिंजो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो गरम या सर्द मेरो साफ कहिड़ो भी हुजे पानी अब जो देग में पानी के टचकाए जी पोरी वो जो बाहि ते हार जे त बाहि तेज थी वेंदी कि ना विसामी वेंदी हो जो पाण एडो गरम बाहि ते टचकेला ते अल्लाह से इन में या हिकमत रखी आ मेरो हुजे तदे भी बाहि के विसाईंदो गप गारे वारो हुजे तदे भी बाहि के विसाईंदो खुद बाहि ते उबरल हुजे टच कंदड़ हुजे तदे भी बाहि के विसाईंदो साफ हुजे केड़ो भी अल्लाह उन में या शे रखी आ छा चई गरम या सर्द मेरो साफ कहिड़ो भी हुजे पानी भरियल कंहिं बाहि भड़कल खे विसाए थो सघे पानी गरम या सर्द मेरो साफ कहिड़ो भी हुजे पानी भरियल कंहिं बाहि भड़कल खे विसाए थो सघे पानी हकीकत खे मञींदो हकीकत खे मञींदो समझंदड़ इंसान आहर को अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो विझे थो गारे में पानी त माण्हू घर बनाए थो विझे थो गारे में पानी त माण्हू घर बनाए थो चखण सां ज़ाइक़ो पानी रफ़ीक अहमद ॿुधाए थो चखण सां ज़ाइक़ो पानी रफ़ीक अहमद ॿुधाए थो मिठो खारो या कौड़ो मिठो खारो या कौड़ो पानी हूंदो आहे कम जहिड़ो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो खुदा मखलूक पंहिंजी लाइ पानी अणमयो ख़लक़ियो अजब एहसान एहसानन में हिकड़ो ही बियार बजो।